नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त क़ौमी असम्बली जे इजलास में अपोजिशन लीडर शहबाज शरीफ जी तकरीर दौरान हुकूमती मेंबर्स पारां एहतजाज करण ते छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई। अपोजिशन हुकूमती मेंबर्स हिक ॿिए ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी ॻुथा लफ़्ज़ इस्तेमाल कया आहिनि। स्पीकर ख़ामोश रहण जो न हिदायतूं कंदो रहियो, पर मेंबर्स हिक ॿिए ख़िलाफ़ नारेबाज़ी कंदा रहिया। शहबाज शरीफ चयो आहे त अॼु मुल्क में बदनीयती करप्शन जो राज जारी है। का बि पोस्टिंग ऐं बदली बिना कंहिं करप्शन जी नथी थिए। नवाज शरीफ जी क़यादत में डेंगी जो मुक़ाबिलो कयो, हाणे गिरदिश कर्ज़े में बेपनाह इज़ाफ़ो थियो है। शहबाज शरीफ तकरीर कंदो चयो त अॼु 1200 जो कोरोना बजट करप्शन जे वर चढ़ी वियो है। असांजी हुक्मरान खे अवाम जो एहसास न आहे। 3 महीने में करप्शन जे ख़ात्मे जी दावा कई हुई, इहा किथे? इमरान खान आयो त GDP मुनफ़ी थी वई, किथे है इहे 300 अरब जेके पाकिस्तान लाइ हुआ 3 सालनि में माहौलियाती खसारो 10 अरब ताईं वधी वियो है। 50 लख घर ठाहिण जूं ॻाल्हियूं कयूं, उहे किथे आहिनि? 3 सालनि में डॉलर महांगो थी वियो, मुल्की करेंसी घटिजी वई है, 2 करोड़ माण्हू गुर्बत जे लकीर हेठि अची विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।